सरलोईड़ा गभ्या कुसर निसरिया तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। सर निसरिया पांद उतर लगा आओ पिरी मूं तो कारण कांद सहसे सुखाऊं कयूं। लजादा लाखणी लतीफ़ जे सुहिणनि बैतन सां सफ़र जो आगाज़ मूं फ़कीर बख्शण महरानवी तरफ़ां। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सदा मौजूद। लतीफ़ साईं जा इहे ॿई बैत मौसम जे हवाले सां ऐं यकीनन कुझु ॾींहं अॻु में बरसातूं पयूं आहिनि, हाणे त थधि वधी वई आहे। अहिड़ियुनि साहतुनि में पिरीं प्यारा यादि ईंदा आहिनि ऐं विछड़ी वियल उहे वणजारा यादि ईंदा आहिनि जिन जे पस मंज़र में लतीफ़ साईं फरमायो त सर लोईड़ा गभ्या कुसर निसरिया तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। सर निसरिया पांद उतर लगा आओ पिरी मूं तो कारण कांद सहसे सुखाऊं कयूं। साईं फरमायो त सर बि निसरी आया ऐं उन्हनि सरनि जा पांद बची विया, पर ए मुंहिंजा कांद तोखे कीअं इहे अचण जा ॾींहं विसरी विया। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.